हज़रत पीर अल्लामा मोहम्मद इदरीस डाहिरी। पाण साहिब मुहसन व हामिद कसीरा आहिनि। अल्लाह करीम खेनि घणियुनि खूबियुनि सां नवाज़ियो आहे। हिकु तरफ़ पाण मुजस्सम हुस्न इख़लाक़ आहिनि त ॿिए तरफ़ पाण उलूम शरिया ऐं उलूम रूहानिया जा मुजम्मल बहरैन आहिनि। जॾहिं संदन तक़रीर ॿुधिजे थी त लॻे थो त पाण सुल्तानुल वाइज़ीन आहिनि। जे संदन लिखियल तफ़सीर ऐं तसानीफ़ पढ़िजे थी त कलम जा बादशाह आहिनि। जे संदन शाइरी ॿुधिजे थी त संदन शेर पक्का पुख्ता शाइराणियुनि खूबियुनि सां सींगारियल पुरसोज़ पुरमुहबत ऐं पुरखुलूस आहिनि। वरी जे संदन इल्मी फ़िक्री ऐं रूहानी खूबियुनि ॾांहुं निहारजे थो त पाण इब्नाए ज़माना में वॾे क़दावर शख़्सियत जा मालिक नज़र अचनि था। संदन विलादत ॻोठ दंग तालका दौलतपुर ज़िला नवाबशाह में मर्द सालेह जनाब रब रखियो डाहिरी जे घर में 1 फरवरी 1949 ईस्वी में थी। स्कूली इब्तिदाई तालीम पाण इब्तिदाई प्राइमरी तालीम ॻोठ हाजी ग़ुलाम हैदर डाहिरी में उस्ताद मोहम्मद वारिस ऐं उस्ताद काइमदीन चन्ना वटां हासिल कयाऊं। पाण क़ुरान शरीफ़ नाज़रा मोहतरम हाफ़िज़ अल्लाह बचायो चन्नो वटि पढ़िया। पाण फ़ारसी जा इब्तिदाई किताब हाजी ग़ुलाम हैदर डाहिरी जे क़ाइमु कयल दीनी दर्सगाह मदरसा हैदरिया में हासिल कयाऊं। सरफ़ ताईं पाण उन मदरसे में मौलाना ख़ान मोहम्मद डाहिरी ऐं मौलाना अब्दुल रज़ाक़ जन वटि पढ़िया। फ़िक़्ह हदीस असूल ऐं मंतक़ जे बक़या मरवजा किताबनि जी तकमील पाण पंहिंजे ॻोठ मुक़ीम डाहिरी में हज़रत मौलाना हाजी मोहम्मद उक्तड़ाई तुन्यो रहमतुल्लाह अलैह वटि मुकमिल करे दस्तार फ़ज़ीलत जो शर्फ़ हासिल कयाऊं। पोइ पाण हैदराबाद शहर में अहले सुन्नत जे मशहूर व मारूफ़ दीनी दर्सगाह रुकनुल इस्लाम हज़रत अल्लामा मौलाना कारी अब्दुल रज़ाक़ वटि दौरा हदीस पढ़ियाऊं। पाण क़ुरान मजीद जी तजवीद ऐं तरतील जी तरबियत हज़रत अल्लामा सैयद मोहम्मद छुट्टल शाह रहमतुल्लाह अलैह जे मदरसा ख़ैरुल उलूम ख़ैरपुर नाथन शाह में वरिताऊं। अक्टूबर 1974 ईस्वी में पाण हैदराबाद बोर्ड में मौलवी अरबी जो इम्तिहान पास कयाऊं। हैदराबाद बोर्ड मां मौलवी आलिम अरबिक जो इम्तिहान फर्स्ट क्लास में पास कयाऊं। हैदराबाद बोर्ड मां मौलवी फ़ाज़िल अरबिक जो इम्तिहान सेकंड क्लास में पास कयाऊं। अल जामिया अल अरबिया अल बख्शिया नओं दिरो लाड़काने सिंध मां शहादतुल आलमिया फ़िल उलूम अल अरबिया व इस्लामिया जी डिग्री हासिल कयाऊं। हसूल इल्म खां फ़ारिग थी पाण पंहिंजे मादरे इल्मी मदरसा अरबिया अफ़ज़लिया ॻोठ मुक़ीम डाहिरी में 8-9 सालनि ताईं दर्स ॾिनाऊं। काफ़ी इल्म जी उञाइनि जा सीना इल्म जे फैज़ सां सैराब कयाऊं। पाण 1971 ईस्वी में पाकिस्तान जे बहरी जहाज़ अल शम्स जे ज़रिए 6 ॾींहंनि में मुसाफ़त तय करे जिद्दा मुक़द्दसा पहुता। पोइ मक्का मुकरमा ऐं मदीना मुनव्वरा वञी पाण हज जी सआदत ऐं सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह बेकस पनाह में हाज़िरी भरियाऊं। ॿिए साल 1972 ईस्वी में सफ़ीना हुजाज जे ज़रिए 8 ॾींहंनि में बहरी सफ़र तय करे हुरमैन शरीफ़ैन जी हाज़िरी जी सआदत माणियाऊं। उनखां पोइ हर साल में पाण हिकु भेरो या 2 भेरा हुरमैन शरीफ़ैन जी हाज़िरी भरींदा आहिनि। उलूम शरिया जे हुसूल बाद उलूम रूहानिया बातिनिया जे हुसूल लाइ मुख़्तलिफ़ रूहानी शख़्सियतनि खां इक्तिसाब फैज़ करे इरफ़ान ऐं वजदान जा मक़ाम माणियाऊं। तरीक़ा नक्शबंदिया मुजद्दिदिया गफ़ारिया जा असबाक पाण पीर तरीक़त रहबर शरीयत ख्वाजा ख्वाजगान हज़रत अल्लाह बख्श नक्शबंदी गफ़ारी उर्फ़ सोना साईं रहमतुल्लाह अलैह जन खां 18 रबियुल सानी 1408 हिजरी मुताबिक़ 10 दिसंबर 1987 ईस्वी में सिलसिले जी इजाज़त जी सनद ऐं ख़ुरक़ाए खिलाफ़त हासिल कयाऊं। उलवी सिलसिले में खेन मदीना तैयबा जे कामिल अकमल वली हज़रत शेख ज़ैन इब्राहिम समीत उलवी हुसैनी
जिन जे दस्ते शफ़क़त सां इजाज़त ऐं सनद हासिल थी। मदीना मुनव्वरा मां खेनि दलाइल ख़ैरात ऐं क़सीदा बुरदा शरीफ़ जी क़िराअत जी इजाज़त ऐं सनद हज़रत अल्लामा मोहम्मद हुसैन मोहम्मद सिद्दीक़ रमज़ी मेमन जन खां हासिल थी। खेनि शाज़ली सिलसिले में मदीना मुनव्वरा जे मशहूर सूफ़ी ऐं सालिक बुज़ुर्ग हज़रत शेख फ़हमी अलैहि रहमतुल्लाह अलैह जन खां ज़िबानी इजाज़त इनायत थी। शादी ऐं औलाद पाण हिकु शादी कई अथनि जंहिंमां खेनि 5 फ़र्ज़ंद ऐं 3 नियाणियूं आहिनि, जन जा नाला हिन तरह आहिनि। नंबर 1 साहिबज़ादा मियाँ आशिक़ हुसैन, नंबर 2 साहिबज़ादा मियाँ एहसानुल्लाह, नंबर 3 साहिबज़ादा मियाँ असदुल्लाह, नंबर 4 साहिबज़ादा मियाँ उबैदुल्लाह, नंबर 5 साहिबज़ादा मियाँ वलीउल्लाह। संदन शागिर्द मौलवी रहीम बख्श डायरी जे चवाणी पाण अक्सर बावज़ू रहंदा आहिनि। अक्सर संदन ज़बान ते औराद ऐं वज़ाइफ़ जारी रहंदा आहिनि। अल्लाह करीम खेनि गुफ़्तार जी मिठास ऐं बयान में जादू अहिड़ो असर अता कयो आहे। संदन तक़रीर में रवानगी, तसलसल, बिलागत व फ़साहत, दलीलन जी पुख़्तगी, इबारत ऐं एराब जी शाइस्तगी ऐं महसूस अंदाज़ बयान ख़ासि करे अरबी, उर्दू, फ़ारसी, सराइकी तोड़े सिंधी में शेर पढ़ण जो मुनफ़रद अंदाज़ हूंदो आहे। पूरी सिंध में पाण अॼु बि बुलबुल मदीना जे लक़ब सां मशहूर आहिनि। मदारिस जे सरपरस्ती हिन वक़्त बि संदन ॻोठ मुकीम डाहिरी ऐं शाहपुर जानिया में 2 मदरसा संदन ज़ेरे निगरानी हली रहिया आहिनि। पाण खिताबत जे मैदान जा शहसवार हुजण सां गॾु कलम जा बि बादशाह आहिनि। संदन कलम सां लिखियल किताब पूरी सिंध खां ख़िराज मुहबत हासिल करे चुका आहिनि। पाण बहितरीन शाइर आहिनि। संदन शाइरी जी झलक पेश कजे थी। बेशक अवां जो आला सरदार शान आ, जिबरील तुंहिंजे दर जो दाइम दरबान आ। जे रूह आहे ईसा मूसा कलीम आ, वध मेहरबान अवां ते आगो अलीम आ। सारी दुनिया ए साईं हुब में हैवान आ। अल्लाह पाण तुंहिंजे सरवर सना कई, तो ते सलवात रब ऐं मलकन मिठा पढ़ी, साईं उन्ही जो शाहिद रब जो क़ुरान आ। दीदार साण सोना सजदा वणन कया, काफ़िर ॾिसी मके जा आका अजब में पया। मख कीन वेठी बुत ते नूरी निशाना, पाछो पिरी अवां जो पट ते कॾहिं न पियो। आंगुर संदन इशारे सां चंड बे अध थियो, मोहब्बत वारनि मञी ही आंदो ईमान आ। इदरीस जे आ तोखे महबूब पाक पारत, इदरीस जी आ तोखे महबूब पाक पारत। दुनिया ऐं आख़िरत में सोना कजा शफ़ात, दीदार लाए दिल ही मदनी मस्ताना।